Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कदम उठाओ इस तरह जमीन का दिल दहल उठे, वो नारा हाय गर्म हो के रंगे चरख जल उठे। कहाँ की गोर क्या कफन, बढ़े चलो मुजाहिदीने सब शिकन, बढ़े चलो। यौम पाकिस्तान जे मौके ते इस्लामाबाद में हथियारबंद फ़ौजुनि जी शानदार परेड। सदर वज़ीर आज़म ऐं टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि तरफ़ां परेड जो मुआइनो। OIC जे परदेही वज़ीरनि ऐं मुबसरनि तरफ़ां बि ख़ुसूसी महिमान तौरु शिरकत। सिंध सूदो चइनी सूबनि, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे सक़ाफ़ती फ्लोट्स परेड खे 4 चंड लॻाए छॾिया। G10C सूदो ॿियनि वेढ़ाक जहाज़नि जी ज़बरदस्त फ्लाई पास्ट। That's called agility. That's called swiftness. इंजन की गड़गड़ाहट और एग्जॉस्ट से निकलते शोले इस बात की गवाही दे रहे हैं कि पायलट ने थ्रॉटल को मैक्स बर्नर की जानिब धकेल दिया और अब अपने इंजन के जोर पर अमूदी सिंध में परवाज करते हुए मसल क्लाइंब का खूबसूरत मुजाहरा। अमूदी सिंध में परवाज करने के बाद फिजा में कलाबाजियां लगाने का ये दिलचस्प मुजाहरा। वर्टिकल रोल्स, अफलाक पे गूंजा है मेरा नाराए तकबीर, महफूज फिजाओं में मेरी हर्फ की तस्वीर। ललकार के देखे तो कोई, सर पर कफन हूँ, शाही हूँ खुश रंग, दिलो जाने चमन हूँ। सॼे मुल्क में यौम पाकिस्तान मिली जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। इस्लामाबाद में 31 सूबाई राजधानियुनि में 21 तोपुनि सां 23 मार्च जे सिज जी आजियां। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में यौम पाकिस्तान जे हवाले सां रैलियूं ऐं तक़रीबूं। लाहौर में अलामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी पुरवकार तक़रीब। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सदर आरिफ अलवी 23 मार्च जी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान हिकु एटमी मुल्क आहे। समूरनि मुल्कनि सां पुरअमन ऐं दोस्ताना लाॻापा चाहियूं था। असांजा इदारा जमहूरियत जो इस्तेहकाम ऐं कानून जी बालादस्ती ॾिसणु घुरनि था। वज़ीर आज़म यौम पाकिस्तान ते पैगाम जारी कंदे चयो आहे त 23 मार्च पाकिस्तान जो हक़ीक़ी मक़सदु माणण लाइ अज़्म जे वर्जाउ जो ॾींहुं आहे। माज़ी जी हुकूमतुनि क़ौमी मफ़ाद ऐं अवाम जी बहितरी बदिरां ज़ाती मफ़ादनि खे तरजीह ॾिनी। करप्शन जे ख़ात्मे लाइ उन जज़्बे जी ज़रूरत आहे जंहिंजो मुज़ाहिरो असांजे वॾनि आज़ादी जी तहरीक में कयो। अॼुकल्ह ज़मीर जे जाॻण ऐं सुम्हण जो सीज़न आहे। सदर चवंदो त मूंखे गवर्नर राज लॻाइणो पवंदो। फ़िलहाल गवर्नर राज जहिड़ी सूरत हाल नाहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद चयो त हर पार्टी खे पंहिंजे फ़ैसिलनि ते अमल करणो हूंदो आहे। इतिहादनि खे हक़ आहे त उहे जंहिं सां बि गॾु बीहनि। ईंदड़ साल पोएं साल खां बहितर हूंदो। बेएतमादी रिथ कामयाब थींदी। गवर्नर सही थो चवे त ईंदड़ साल बहितर हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मुतहदा तरफ़ां पेश कयल मुतालबनि ते के एतिराज़ न आहिनि। बल्दियाती कानून बाबति खोड़ तजवीज़ूं मञियूं वयूं आहिनि। जेको ज़रूरी हूंदो उन लाइ कानून साज़ी कई वेंदी। चाहियूं था त बल्दियाती इदारा मज़बूत हुजनि। बेएतमादी रिथ सां मुल्क खे नुक़सानु न थींदो। चाहियूं था त मुल्क आइन तहत हले।
रामती थाणी जी हद मां मदरसे जो हाफ़िज़ अगवा थी वियो। हाफ़िज़ अली मोहम्मद अब्बासी उबावड़ो वञी रहियो हो त धाड़ेल खेसि अगवा करे विया। इतला बावजूद पुलिस हरकत में न आई। मुखबी जे वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त हाफ़िज़ अली मोहम्मद ऐं महबूब राजड़ खे कचे मां अगवा कयो वियो। धाड़ेल महबूब राजड़ खे रस्ते ते छॾे हाफ़िज़ अली मोहम्मद खे पाण सां गॾु खणी विया। ख़दशो आहे त धाड़ेल खेसि क़त्ल करे छॾींदा। पुलिस बाज़ियाबी लाइ को बि तहरुक नथी वठे। आला इख़्तियारनि खे मुखबी जी बाज़ियाबी में मदद जी अपील। कलंदर लाल शहबाज जे सालियाने उर्स मुबारक जूं ॿिए ॾींहुं वारियूं तक़रीबूं जारी। सिंध सूदो सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पांधियड़नि जी आमद जो सिलसिलो बि जारी। मेले जे मौक़े ते सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ। Transmission is brought to you by